ब्रेकिंग न्यूज़ से इत्तलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पेशावर में पाकिस्तान तहरीक इंसाफ इंटरनेशनल सर्कस कंपनी जो हशर दुनिया ॾिसी वरितो। हिक कारकुन ब पुलिस जी मेहमान नवाज़ी क़बूल न कई। पुलिस मेगाफोन ते पेशावर DI खाने ॿियनि इलाइक़नि में जेल भरियो तहरीक जी दावत ॾींदी रही। पंहिंजे बयान में शर्जील इनाम मेमण चयो आहे त PTI अॻवान ऐं MPAs पुलिस जी गाॾियुनि सां सेल्फियूं कढंदा रहिया। इमरान ख़ान जा टाइगर्स पुलिस खे ॾिसी करे रफ़ू चकर थी विया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ही माण्हू हिक तरफ़ जेल भरियो तहरीक जा नारा हणी रहिया आहिनि। 24 कलाक नथा गुज़रनि संदन ख़ानदान उन्हनि जी बाज़ियाबी लाइ हाई कोर्ट पहुची वञनि था। तहरीक इंसाफ इंटरनेशनल सर्कस बणिजी चुको आहे। कंपनी जो अॼु पुराणो रावलपिंडी में आहे। शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त इमरान ख़ान जी प्रोडक्शन ऐं शेख रशीद जी डायरेक्शन में सर्कस कंपनी पंहिंजो टियों शो पेश करे रही आहे। सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान रावलपिंडी में PTI जे असल अॻवान खे साइड लाइन करे समूरा इख़्तियार शेख रशीद जे हवाले करे छॾिया आहिनि।